कंडियारे में सेप्को पारां टाउन कमेटी में खुलियल कचहरी मुनक़द कई हुई, जंहिंमें सेप्को एसी दादो इरशाद अहमद सियाल, सेप्को एक्सी नौशर फेरोज शाहिद शाह आर नौशर फेरोज नबील अहमद SDO कंडियार मोहम्मद हाशिम समूह कचहरी में आयल सार्फिन जा मसला ॿुधा ऐं जॾहिं त सार्फिन जा ग़लत डिटेक्शन बिल दुरुस्त कया विया। इन सिलसिले में सेप्को एसी दादो अरशद अहमद सियाल एक्सीएन नौशर फेरोज शाहिद शाह साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो त सेप्को चीफ सकर एजाज़ मचरना जी ख़ासि हिदायतुनि ते खुलियल कचहरी मुनक़द कई पई वञनि। खुलियल कचहरी जो मक़सदु इहो आहे त जिन सार्फिन ॾांहुं ग़लत बिल अचनि था उहे दुरुस्त थी सघनि। अॼोकी खुलियल कचहरी में केतिरियूं ई सार्फिन सां डिटेक्शन बिल दुरुस्त कया विया आहिनि। संदनि दाह जो अज़ालो कयो वियो आहे। कंहिं बि सार्फिन सां नाइंसाफ़ी न कई वेंदी। हुननि जो चवणु हुयो त सेप्को जे स्पेशल टीमूं जोड़ियल आहिनि जेके बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाइयूं कंदियूं रहंदियूं आहिनि। कंहिं बिजली चोर खे बख़्श न कयो वेंदो। मथनि केस दाख़िल कराया वेंदा। बिजली चोरनि खे घुर्जे त हू बिजली चोरी खां पासो करे मीटर ज़रिए बिजली ॿारनि ऐं बाक़ीदारनि खे घुर्जे त हू बिलनि जी अदायगी खे यकीनी बनाइनि। खुलियल कचहरी में सेप्को जो वली मोहम्मद भागत मोहम्मद इसाक मगरियो ऐं LS जावेद ॾहराज ॿियनि शिरकत कई। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।